दोस्तों मैं तानी मेज़बान ज़ाहिद राजपर प्रोग्राम जो रोज़ानी बुनियाद ते हूंदो आहे सियासी कचहरी सियासी कचहरी में जेको मौज़ू हूंदो आहे अॼु जूं अख़बारूं छा थियूं लिखनि उन सिलसिले में अॼु पाण प्रोग्राम कंदासीं। अॼु 25 अगस्त आहे ऐं अरबा जो ॾींहुं आहे। अॼोकी पंहिंजो अख़बारूं छा थियूं लिखनि उन सिलसिले में पाण ॿ महिमान दोस्त आहिनि तबसरे लाइ एडवोकेट नूर राजपर साहब ऐं समाज सुधारक आहे अब्दुल सत्तार मेमूर साहब उहे बि असां जॉइन कयो आहे। तव्हांखे साईं मलिकार चवंदा आहियूं असां पंहिंजे प्रोग्राम में ऐं जेको आहे सॼियूं अख़बारूं कोशिशि कंदासीं त का पंहिंजे लाइ सुठी का ख़बर ॻोल्हण जी कोशिशि कयूं, पर इहा उमेद घटि हूंदी आहे। पर उनखां अॻु तव्हांखे रिक्वेस्ट कंदासीं त असांजे प्रोग्राम जो चार साम्हूं हले थो त लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं जेका घंटी आहे घंटीअ खे दॿाइण न विसारींदा। अॼु जी रोज़ानी पंहिंजी अख़बार जी ख़बर आहे, लीड ख़बर आहे, टिरुखे फार्मूले सां पंजाब खे फ़ाइदो पहुतो। 91 ठाह ते सिंध जो मौक़िफ़ दुरुस्त आहे, अरसा चेयरमैन जो एतिराफ़। 91 वारे ठाह ते हिकु ॾींहुं बि अमल नाहे थियो। टिरुखे फार्मूले तहत पाणी विच रद्द करियूं था, सिंध जो एहतजाज। हिकु तरफ़ हिननि डिक्लेयर कयो त बोर्ड थी अचे वारो पियो बोर्ड थी अचे। अॻे सिंध में पाणी जी शदीद खोट हुई, वरी हिननि चयो बोर्ड थी अचे। तॾहिं बि सिंध में पाणी न हुयो, सिंध जा माण्हू पाणी जे फुड़े फुड़े लाइ तरसिया पिए, पर ही कुझु करण तयारु न आहिनि। अरसा चेयरमैन पंहिंजे हुरद क़ाइमु आहे, हाणे जो त सिंध में पाणी जी खोट आहे। पीपुल्स पार्टी जी हुकूमत आहे सिंध में, उहा कुझु करण तयारु न आहे। पाणी जी जेकी ही चवंदा खोट आहे, कंहिं क़िस्म जी खोट कोन्हे का। जेको अरसा जंहिं 91 मुआहदे जी ॻाल्हि करे थी, उहो बि असां सिंधी माण्हुनि खे ज़बरदस्ती असांजे मथां नाफ़िज़ कयो वियो। पर असां चवंदा भले जेको नाफ़िज़ कयो वियो, पर हाणे असां जेको तव्हां असांजे मथां मढ़ियो आहे उनखे त भला उनखे बि उनजो पुरावो कयो। हिकिड़े पासे सिंध में ज़मीनूं असांजियूं सुकनि पियूं, असांजो सारियल जो फ़सुलु सुके पियो, असांजी जो आहे वणनि जो फ़सुलु सुके पियो। ॿिए पासे पंजाब में चश्मा लिंक कैनाल ऐं तोनसा लिंक कैनाल खोले उन्हनि जी जेका आहे उनखे 12 महीना विया आहिनि। जेके फील्ड कैनाल आहिनि, पाणी जॾहिं वाधू थींदो वाधा हुनजो ऐं सिंध में ॿोॾि जी सूरत हाल हूंदी, उन खां पोइ उन्हनि जेका आहे पंहिंजो वाहन खे खोलींदो। पर नतीजो इहो आहे त पंजाब पंहिंजी होॾ ते, छो त अरसा जो जेको वफ़ाक़ जो नुमाइंदो आहे उहो कानून मुताबिक़ सिंध जो नुमाइंदो हुजणु घुरिजे। पर हिन जेको PTI गवर्नमेंट ऐं पीपल्स पार्टी पंहिंजी गवर्नमेंट खे बचाइण जे चकर में हुननि लिखी ॾिनो आहे त हाणे वफ़ाक़ जो जेको अरसा जो नुमाइंदो आहे उहो पंजाब मां खयो वञे। जॾहिं त इहो कानून जे हुनजे अरसा जे कानून में लिखियो पियो आहे त अरसा जो जेको वफ़ाक़ी नुमाइंदो उहो सिंध मां हूंदो। सूरत छा थींदी जेकॾहिं पाणी खोटे थी त सिंध हिकिड़ो ज़रई सूबो आहे, इन सूरत में कीअं था हुकूमत असांजा नुमाइंदा ख़ामोश आहिनि। पीपल्स पार्टी हमेशह जेको आहे सो इहो इक़्तिदार जी ॻाल्हि कई आहे ऐं जेको आहे सिंध जा जेके मुफ़ाद आहिनि उहे कॾहिं बि पीपल्स पार्टी जा मुफ़ाद न रहिया। सिंधी अवाम जा मुफ़ाद हमेशह जेको आहे सो उहे कॾहिं बि नज़रअंदाज़ कया विया आहिनि। ऐं जॾहिं बि अवाम जेको आहे सो एहतजाज कयो आहे उनखे केश करण जे लाइ पोइ पीपल्स पार्टी जेको आहे पंहिंजा बयान ॾींदी आहे, पंहिंजा मौक़िफ़ ॾींदी आहे त बाबा सिंध खे पाणी न आहे। पर जॾहिं त असांजो बदीन साइड जेका ॾिसूं त उहो जेको आहे समुंड हज़ारे एकड़ जेको आहे ज़मीन गिड़काए वियो आहे। उनजे बावजूदि बदीन जा जेके पाणी जे लाइ सिकनि था पिया, पर अॼु ॾींहं ताईं उन मसइले खे हल न आहे कयो वियो। पर जॾहिं बि हिननि वॾेरनि जा जेकर ॾिसूं था ज़मीन का सुठी थी या जॾहिं करे को मामिलो थिए थो त पोइ ई जेको आहे हाए ॻोल्हा ॻोल्ही कनि था पिया। त मां सम्झां थो त पीपल्स पार्टी असांजी सिंध जे जेको अवाम जी मुफ़ाद में कॾहिं बि न आहे करे। साम्हूं आहे असांजी रोज़ानी कावश अख़बार। रोज़ानी कावश जी जेका लीड ख़बर आहे उहा साॻी आहे। असांजे लिंक कैनाल बंदि करण खां इनकार, एक्ट में टिरुखे फार्मूले टिरुखी फार्मूला न आहे, कानून बदिरां मंतक ते विच करियो पिया। चेयरमैन जो बयानु आहे। जॾहिं सुपर लीड ख़बर आहे अफ़गानिस्तान, तव्हांखे ख़बर आहे अफ़गानिस्तान अॼुकल्ह हार्ट इशू बणियल आहे, छाकाणि इक़्तिदार ते जेको तालिबान ॿीहर कब्ज़ो करे वरितो आहे। हुन में सुपर लीड में जी आहे त तालिबान हुकूमत जोड़जक शुरू, बचाव, घरू, नाणे, तइलीम जा वज़ीर, इंटेलिजेंस चीफ मुक़ररु, काबुल हवाई अॾो अफ़गाननि लाइ बंदि। अमेरिका मुख़्तलिफ़ शूबनि जी माहिरनि खे पाण सां गॾु वठी वञण खां पासो करे चाहियूं था त औरतूं शरई कानून तहत ख़िदमतूं सरअंजाम ॾियनि। 20 साल तालिबान लिका ॻुझा अलाए किथे वेठा हुआ ऐं चवनि त असां तालिबान खे ॾिस नाबूद करे छॾियो आहे, पर ओचितो ई निकिता आहिनि ऐं चवंदा त हाणे तालिबान ही सुठा तालिबान आहिनि। सुठा तालिबान जो मक़सदु त माना औरतुनि खे हाणे वरी खां चवणु शुरू कंदा त बाबा तव्हांजे घर में वियो। कहिड़ा सुठा तालिबान चइबा, हीअ इक़्तिदार जी मुंतक़िली चिपी थिए, आलमी जो पस मंज़र आहे, आख़िरकार हिन खे बेग आहे कंहिंजी। मुंहिंजे ख़्याल में जेको असां जेको इंटरनेशनल अख़बारूं पढ़ूं था या इंटरनेशनल मीडिया खे ॾिसूं था असां, हिकिड़ी सर्द जंग जी वरी शुरूआत आहे। अॻे सर्द जंग में जेको आहे कम्युनिस्ट मुल्क जेको आहे रूस जेको आहे उहो हुयो, पर हाणे जेको आहे उनजो जेको मुख़ालिफ़ आहे, हरीफ़ मुल्क आहे, उहो चाइना आहे। ऐं चाइना जी जेकी तरक़ी आहे, चाइना जा जेके इंट्रस्ट आहिनि जेके जेके हिते जे पड़ोसी मुल्कनि जे हवाले सां पाकिस्तान में, ईरान में, हिंदुस्तान में, तुर्कमेनिस्तान में, अफ़गानिस्तान में,
उन जी रस्ता रोक करण जे लाइ जेको आहे अमेरिका हिकु मुआहदे जे तहत जेको क़तर खां गुज़िरियल 3 सालनि खां क़तर में जेको आहे अमेरिका ऐं जेको आहे तालिबाननि जे विच में मुआहदो थियो हुयो, उन जे तहत ई जेको आहे अफ़गानिस्तान जेको आहे वरी जेको आहे तालिबाननि जे हवाले कयो वियो आहे, जीअं जेको आहे उन पंहिंजे अमेरिका जे जेके इंट्रस्ट आहिनि, जेके उनजा मफ़ाद आहिनि, उन्हनि जो बचाव करे सघिजे। तव्हां हिकिड़ी ताज़ी हिकिड़ी अॼु वाशिंगटन पोस्ट में जेको आहे ख़बर छपी आहे, जंहिंमें हिननि तालिबान खे 8 खरब रुपए जा सिर्फ़ु हथियार मुहैया कया आहिनि अमेरिका जेको आहे तालिबाननि खे। उहे हथियार किथे इस्तेमालु थींदा, कंहिंजे लाइ इस्तेमालु थींदा, या ख़ुदि जेको आहे हिकिड़ी वॾी जेको आहे पंहिंजी छा था पायूं? तालिबान में एॾी अहलियत आहे त हीअ हुकूमत खे टेक ओवर करे हलाए सघंदा? साईं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, अमेरिका जेको आहे सो उन्हनि खे 20 साल पंहिंजे कब्ज़े में रखियो आहे, त उन्हनि जेकॾहिं वरी का अमेरिका अफ़गान मां निकितो बि आहे त उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि खे एतिरो तयारु कयो अथनि, उन्हनि इहा ॻाल्हि सम्झी आहे जॾहिं सुपर पावर दुनिया जो जॾहिं मुल्क सघाए थो ऐं उहो ईअं ई जल्दी जेको आहे उन मां हलियो थो वञे, त सम्झूं था हुन जी पुठिते का अहिड़ी का डील आहे या हुते अहिड़ी का उन ट्रेनिंग कई आहे जो हू वरी ॿियनि जेको आहे क़ौमुनि जो इस्तेसाल चाहिनि था, त मां सम्झां थो त उहे वाक़ई वेल ट्रेंड माण्हू बि हूंदा। रोज़ानी जीजल जो असांजे साम्हूं आहे रोज़ानी जीजल अख़बार, ऐं रोज़ानी जीजल में हिकिड़ी ॾाढी माना लिंक असां लाइ त लिंक कंदारी ख़बर आहे त दवाउनि में वाध करे छॾनि, हुकूमत जो ग़रीब बीमारनि ते बीमार वफ़ाक़ी काबीना 47 दवाउनि जे अघनि में वाध जी मंज़ूरी ॾेई छॾी। अॻु में त थींदो त यार हुकूमत ऐलान कंदी त सस्ती शयूं कयो, अॻु में जॾहिं काबीना जे लाइ थींदा त शयूं सस्तियूं कयो, ऐं पहिरियों दफ़ो थिए थो त तव्हांजा अघु जेको आहे सो वफ़ाक़ी काबीना तय करे थी, उहे अघु वरी वधाए पेश करे थी, सस्ता न आहिनि, खंडु बि सस्ती न आहे। अहिड़ी सूरत हाल में ग़रीब माण्हू जो छा थींदो, जेका दवा हिकिड़ो माण्हू हिकिड़ा लंझड़नि में मरनि था, हिकिड़ी टिकी फोटो हुननि खे अस्पताल में सरकारी अस्पताल में मुयसरु न आहे, त हीअ हिन सां छा हालत थींदी, वफ़ाक़ी काबीना छा पई करे? PTI गवर्नमेंट खे अगरि केरु सम्झे थो त हीअ जेको आहे को आवाम जी जेको आहे सिलेंड जेको आहे हुकुमरान आहिनि, ही जेके बि हिन में जेको PTI हुकूमत में वेठा आहिनि या नवाज़ लीग में वेठा आहिनि, जेके पीपल्स पार्टी में वेठा आहिनि, उहे सरमाएदार हुकूमत सरमाएदार आहिनि, ऐं सरमाएदार जो पहिरियों जेको मफ़ाद हूंदो आहे उहो पंहिंजे मुनाफ़े जी वाध हूंदी आहे। ऐं ही दवाउनि जूं कंपनियूं या जेको आहे शुगर मिलूं या जेको आहे खाद्य खुराक जा जेके माण्हू जा बुनियादी मसइला आहिनि, उहे सभु जो सभु उन सरमाएदार जा आहिनि। ऐं मां हींअर तव्हांखे हिकिड़ो ताज़ो कल्ह जेको हिकिड़ो वाक़ियो थियो आहे, जेको आहे सोचियो त इहो दवाउनि सां ई रिलेटेड आहे, त रावलपिंडी में हिकिड़ी माउ पंहिंजे ॿार खे जेको आहे गुगो पई थिए, माना जेको 2 सालनि खां वीचारो 2 सालनि जी उमिरि आहे, उहो 1.5 साल खां वठी वेंटिलेटर सां बीमार आहे। माना हाणे ग़रीब माण्हू जे लाइ हालत इहा बची आहे जो हू पंहिंजो औलाद खे अहिड़ी तकलीफ़ुनि में मां हिनखे को जस्टिफाई नथो कयां त पोइ हुनखे त मां ईअं कयो, पर सबबु इहो आहे त माण्हू जेको आहे हाणे दवाउनि ते उन्हनि जी पहुच कोन्हे का। ऐं कल्ह मां मुशर्रफ रोज़ अस्पताल में वियो आहियां, हिकिड़े उन में विदिन अधु कलाक में 4 लाश खणी आया आहिनि। माण्हुनि वटि जेको आहे ख़रीदे जी क़ुवत ई कोन्हे का, दवाउनि जी ख़रीदे क़ुवत कोन्हे का, हुननि खे बुनियादी तरह सां खाध खुराक जे नतीजे में कोन थी मिले, जंहिंजे करे हुन में बीमारियूं आहिनि, पाणी जी सहूलियत कोन्हे का, पाणी जेको आहे उन में खाध खुराक में मिलावट आहे, नतीजे में हिकु माण्हू 5-5 8 बीमारियुनि में मुब्तला आहे। ऐं उन सां गॾु जेको माण्हू जे लाइ जेको रस्तो बचो हो थोरो घणो, त उहे दवाऊं करे पंहिंजो इलाजु कराईंदा, उहे दवाऊं एतिरियूं महांगी कयूं वयूं जेको आम माण्हू जी जेको आहे पहुच खां ॾाढी परे थी वियूं। सदाब कीअं माण्हू गुज़र कंदा आख़िरकार, एतिरी दवाऊं जी महांगियूं थी वञनि, ऐं माण्हू जो अॼुकल्ह बीमारियूं त आम आहिनि, छा करे असांजो जेको स्टैंडर्ड आहे ज़िंदगी गुज़ारण जो उहो इंतिहाई सफ़ा किरियल आहे, हर हंधि गंदगी बदबू ऐं माहौलियाती जेको सिस्टम आहे इको आहे उहो बि तबाह थी चुको आहे, त हर माण्हू बीमार आहे, उहो बि माण्हू चए थो मां सिहतमंद न आहियां। हाणे इन सूरत में दवाऊं महांगियूं थियनि त पोइ माण्हू काॾे वेंदा आख़िरकार? पोइ त हीअ करे जेको आहे सो एडवोकेट नूर त इहा ॻाल्हि ॿुधाए वियो त जेकॾहिं माउ पंहिंजे पुट खे जेकॾहिं दवा न हुजण जे बावजूदि या पैसा न हुजण जे बावजूदि गुरबत जे करे जेको आहे माउ पंहिंजी पुट खे मारे थी पई, इहा हिकिड़ी इंतिहाई जेको आहे इंसानियत जे लाइ अलमनाक वाक़ियो आहे। ऐं हिननि हुकूमतुनि खे सम्झ में ॻाल्हि शायदि नथी अचे पई त हीअ जेकॾहिं को सुधार नथा आणे सघनि, त पर कम से कम सिहत जे मामलनि खे त उहे सुधारनि न, छो जो उहे असांजा हिकु बेसिक नीड्स आहिनि, असांखे हुननि सुठी तइलीम बि कोन ॾिनी आहे, अॼु ताईं सुठी सिहत बि नथा ॾेई सघनि, त कम से कम इहा जेकी महांगाई आहे उन ते त कंट्रोल आणनि। इहा ॻाल्हि सम्झ खां तमामु ॿाहिरि आहे, ऐं असां हुकूमत खे चऊं था त हीअ जेको सो असांजो हिकिड़ी करोना वबा लॻी पिया आहे, जिते पूरो जेके कारोबार आहिनि उहे दॿा लॻी पिया आहिनि, ग़रीबनि जो जेको रोज़गार आहे उहो जेको आहे सो ख़राबु सूरत हाल में हले थो पियो, वधि खां वधि वरी जेको आहे तव्हां मथां हुनजे मथां महांगाई जा जेको बार किराईंदो त हीउ माण्हू शायदि सस्टेन न करे सघंदा, ऐं पंहिंजे पाण खे मारण ते मजबूरी लाइ खपाईंदा। ऐं रोज़ानी सोभ अख़बार आहे, सोभ अख़बार जेका लीड आहे उहा सिंध काबीना जी साॻियो जेको पाणी वारो मसइलो आहे, ऐं उन ते आहे। उनखां पोइ जेका सुपर लीड आहे उन में सुई सदन गैस कंपनी 2000 मुलाज़िमनि खे फ़ौरी नौकरियुनि मां कढण जो हुकुम जारी करे छॾियो। सुप्रीम कोर्ट तरफ़ मुलाज़िमनि जी बहाली वारो एक्ट 2010 रद्द थियण खां पोइ बाद थियल मुलाज़िमनि खे निकालण जो सिलसिलो।
2000 माण्हू कढनि पिया। सदाई पीपल्स पार्टी हिकु त माण्हू चवंदा रोज़गार जी बात, 5 नौकरियूं ॾिए थी, उन्हनि खे तहफ़ुज़ कानूनी तहफ़ुज़ न आहे ॾींदी। इहा हिकिड़ी वॾी सियासी चाल हूंदी आहे त जीअं असां माण्हुनि खे नौकरियूं ॾियूं, ॿी हुकूमत अचे उहो नौकरी माण्हू खे कढे, त जीअं असांजो हिकिड़ो एजेंडा पंहिंजे हलंदी हले त असांजा माण्हू कढनि पिया, माण्हू बेरोज़गार पिया थियनि। हीउ छा पियो थिए? ॿियो ॿुधाइण बिलावल भुट्टो साहिब जो टे मां तकरारी आदमशुमारी क़बूल न आहे, अरसा सुंदरी पाणी ते धाड़ो वञे पियो। हिन महिल चुप कयो वेठा आहिनि, वरी थोरो कुझु आदमशुमारी हाणे थियो त बदियाती चूंडू करायो, त हिननि खे वरी त आदमशुमारी यादि अची थी वञे, पाणी यादि अची थो वञे। पहिरें सुवाल जो मां जवाबु ॾींदो आहियां त पाकिस्तान जे आइन में लिखियो पियो आहे त रियासत जो कमु जेको आहे माण्हुनि खे बुनियादी सहूलियतूं ॾियण जो आहे, रोज़गार मुहैया करिणो आहे, सिहत ॾियणी आहे, उनखे तालीम ॾियणी आहे ऐं उनखे अजो ॾियणो आहे। जॾहिं त असां वटि कानून त ॾाढो भलो लिखियो पियो आहे, आइन ॾाढो ज़बरदस्तु आहे, पर न उनजे उबतड़ जेके हुकुमरान आहिनि उहे 24 कलाक इन साज़िशुनि में आहिनि त वधि खां वधीक ग़रीब माण्हू खे पीड़िजे, वधि खां वधीक पंहिंजो प्रॉफिट हासिलु कजे। कंपनियूं बि हिननि जूं आहिनि, कंपनियुनि में मुलाज़िम छांटी करे उहे पंहिंजे प्रॉफिट खे वधाइनि था, छो त हिन मुल्क में हाणे सस्टेनेबिलिटी न आहे कारोबार जी। बेन अवी हिननि जो कारोबार बंदि आहे, दुनिया जा इदारा हिननि खे फंड ॾियण लाइ तयारु न आहिनि। हीअ एॾा करप्ट थी चुका आहिनि, दुनिया जो को मुल्क हिननि जे मथां को इतबार करण लाइ तयारु न आहे। इन जे करे हीअ पंहिंजा ख़र्चा घटाइण खां बग़ैर हीअ माण्हुनि खे कढनि पिया, माण्हू हिकिड़ी महांगाई कनि पिया, ॿिए पासे माण्हुनि खे बेरोज़गार पिया कनि, ॿिए पासे जेको आहे माण्हुनि जी जेका आहे जेकी सिहत ज़िंदगी मोतरा मामला उन्हनि खे जेको आहे बंदि पिया कनि। बाक़ी ॿियो जेको मामिलो आहे तकरार आदमशुमारी जे हवाले सां, त पीपल्स पार्टी ख़ुदि जेको आहे इन शइ में शामिलु रही आहे। हिन जो इक़्तिदार तेसीं ताईं बचियलु आहे जेसीं ताईं हीअ जेको आहे इन क़िस्म जा कंप्रोमाइज़ कनि था ऐं कंप्रोमाइज़ करे ई पंहिंजे इक़्तिदार खे बचाईंदा। हिननि जो को सिंधी माण्हुनि सां को सरोकार न आहे, हिननि जो सिंध सां सरोकार न आहे, हिननि खे सिर्फ़ु इक़्तिदार बचाइणो आहे। इक़्तिदार में हिननि खे जंहिं महिल थोरी तकलीफ़ अचे थी त पोइ हीअ रंभाटा करणु शुरू था कनि त पोइ सिंध सां ज़ुल्म थी वियो। असल में सिंध सां ज़ुल्म न आहे, हिननि सां ख़ुदि जो पंहिंजो जेको पाण सां जेको हिन करप्शन जेकी हिन इक़्तिदार सां जेकी तीरवान कयो आहे सिंध जे बिज़नेस सां कारोबार सां, उनजो नतीजो आहे। नतीजे में जेका आहे हिन क़िस्म जी सूरत हाल असांखे ॾिसणी थी पए। महांगाई आहे, 10,000 माण्हू कढनि त पोइ छा थींदो आहे? को मजबूर थींदा, उहो रस्तनि ते ईंदा, जेको आहे एहतिजाज रिकॉर्ड कराईंदा आहियूं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे ॿिया अहिड़ा बि क़दम खणी सघनि था जेके असांखे लॼाईंदा हूंदा, पंहिंजो पाण खे जेको आहे सो मारींदा बि सही ऐं एहतिजाज कंदा इलाही सारो। हीअ पीपल्स पार्टी जी जेकी आहे उहा ॻाल्हि सही थो करे त वॾी मुफ़ाहमत रही आहे त हमेशह आवाम खे जेको आहे चवंदी आहे त असां तव्हांखे नौकरियूं ॾियूं था, असां तव्हांखे हीअ रोज़गार ॾियूं था, पर वरी साॻियो हुनजी परमनेंट जेको आहे सो का बि मामलो तइ नथी करे। उहे जेका तव्हां नौकरी खणो था शायदि उहो इलीगल माण्हू खे रखनि था या को कानून कोन्हे को, या जेको अॻु में ई पर्चियूं थियनि था हुन ओवरलोडेड पर्चियूं कराईंदो। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो जॾहिं पुठियां जेका माण्हू कानूनी लॻनि था, उहे जेका ओवरलोडेड माण्हू हूंदा त उहे मजबूरनि हुनखे कढणा पवंदा आहिनि। महिरबानी तव्हांजी नूर राजपूत साहब। ऐं असां रोज़ानी इबरत अख़बार आहे, इबरत अख़बार FBR चेयर में बि तब्दील करण बाबति ख़बर आहे, लीड ख़बर आहे। वफ़ाक़ी हुकूमत जो सिंध सां ज़्यादती जारी, बिलावल भुट्टो साहिब जी सुपर लीड ख़बर आहे। ऐं उन सां गॾु जेके ॿिया इशूज़ हुया, अफ़गानिस्तान जो इशू हुयो, सिंध जा इशूज़ हुया, पाणी जो मसइलो हुयो, उन ते असांजे एडवोकेट नूर राजपूत साहब, अब्दुलसत्तार मेमन साहब तवजो तव्हांजो आरोप पेश कयो। कंहिं ईंदड़ ॿियो प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान ज़ाहिर राजपूत खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।